रोज प्रार्थना कयूं, रोज भगवान जे सामूं हथ जोड़े भी करे यही प्रार्थना कयूं कि असांखे तव्हांजो प्रेम मिले प्रभु, बस भक्ति मिले। जड़ी भी भगवान जे सामूं वनो, भगवान की मथो टेकियो, हथ जोड़े भगवान को इहो ही घुरो भाई, चओ हरे राम। 2 मिंट सामूं भगवान जी भी करे, प्रार्थना करे, रोई करे, पुकार कयो प्रभु असांखे तव्हांजी भक्ति मिले। खबर तो प्रणाम करण में भी ॾाढी शक्ति हूंदी अथव। असां जेको वेंदा आहियूं भगवान जो दर्शन करण जे लाइ, कई बार तो समझ में न ईंदो आहे असां अलाए भगवान जो दर्शन करण वियासीं कि भगवान खे दर्शन ॾियण वियासीं। एॾो जल्दबाजी, हा भगवान, हा ठीकु प्रभु हलूं था। अरे 2 मिंट समय कढी वञो भगवान जे साम्हूं, प्रार्थना कयो, भगवान खे निहारियो, भगवान सां 2 मिंट ॻाल्हायो, ॻाल्हाए नथा सघो त रोई पुकार ई कयो कि प्रभु असांखे तव्हांजी भक्ति मिले। प्रणाम ॾाढो महिमा है प्रणाम जी। एक बार छा थियो खबर तो, सच्ची ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, सच्ची घटना। हिकिड़े संतन ॿुधाई, हिकु बार हिकिड़ा संत विया शायदि बॉम्बे शहर में। हिकिड़ो माण्हू उन्हनि जे स्वागत लाइ पंहिंजे घर जे ॿाहिरि बीठो हुयो कि साईं असांजे घर अचिजो। संतन चयो हा सुभाणे ईंदासीं। त ॿाहिरि बढ़िया गुलनि जी मालाऊं ऐं सभु तैयारी करे बीठो, भाई अॼु संत ईंदा, संत ईंदा। संत आया, कार मां लथा, साईं साईं अचो अचो अंदर अचो। ॾाढो जल्दी जल्दी पियो करे, अंदर अचो अंदर अचो। संत आया, वरी उनजो 8 माले में घर, लिफ्ट ते चढ़िया, साईं अचो अचो। वरी 8 माले ते पहुचा, वरी पंहिंजे फ्लैट में वठी वियो। जीअं अंदर वियो, पहुता, संत सोफे ते वेठा त उते हिकिड़ो कारपेट विछल हुयो, हा धरती ते जेको कारपेट विछल हूंदो आहे। पोइ उते वञी करे उन प्रणाम कयो, दंडवत। संतन खे आए 15 मिंट थी विया, ओ ओतिरी देर में उन प्रणाम न कयो हुयो। मथे वियो ऐं जाते सुविधा नजर आई, भाई कारपेट विछल आहे, उते डंडे वांगुरु उन किरी करे प्रणाम कयो। त संतन जे मन में हिकिड़ो सवाल, चयूं प्यारा हे छा कयो हिन महिल? बाबा प्रणाम कयो तव्हांखे। अच्छा असांखे त 15 मिंट थिया न आहे, तोखे त हेठि ई मिलियासीं असां, त पोइ हिते प्रणाम? जी हा हिते सुविधा आहे न, कारपेट आहे बढ़िया, उते काथे मां प्रणाम तव्हांखे कयां, पूरा लटा कपड़ा। संत मुस्कुराइण लगा, हिते बाबा सुविधा आहे न। त संतन मुस्कुराईंदे मुस्कुराईंदे चयो पोइ हिते भी जरूरत न हुए तोखे प्रणाम करण जी, चओ हरे राम। संतन चयो तू केवल झुकण खे प्रणाम समझो आहे कि भाई शरीर झुकी वियो? अरे न न, प्रणाम तो उनखे चइबो आहे कि तुंहिंजो शरीर त ठीकु आहे झुकियो, पर गॾु गॾु पंहिंजो अहंकार भी झुकाए, चओ हरे राम। तुंहिंजो अहंकार झुकण ॾाढो जरूरी आहे भाई। असांखे लॻंदो आहे बसि शरीर जो झुकियोसीं त प्रणाम थी वियो, न, शरीर सां गॾु गॾु पहिरियों पंहिंजी मैं जेकी आहे, अहंकार आहे, उहो प्रभुअ जे चरणनि में छॾे अचो, चओ जय श्री कृष्ण। उहो ई त प्रणाम आहे। उहो प्रणाम ॾिसो असांखे केॾो लाभ ॾींदो आहे। कोई अहंकार रहे त अगरि भगवान खे प्रणाम, को जरूरी न आहे असां शरीर सां झुकी करे भी कयूं, अगरि उन्हनि खे केवल हथ भी जोड़ियासीं, अखियूं बंदि करे प्रभु जो ध्यान भी कयोसीं त उहो प्रणाम आहे, चओ हरे राम। वो प्रणाम थी वेंदो आहे जंहिंमें भाव हुजे, श्रद्धा हुजे। असां भी कारपेट ॻोल्हियूं वेही करे, चओ जय श्री कृष्ण। असांखे त ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, कई बार असां किरण खां बचिया आहियूं, हलंदे चलंदे माण्हू पेरे पकड़े वठंदा आहिनि।